कादीअ खे ऐं ख़ातम निसार खे जेको जज आहे कराची वारो ख़ुदा वास्ते मुंहिंजे न्याणे जी मदद कयो पियो आहे यतीम आहे सितम ज़ुल्म थियो आहे मूंखे ॾाढो इंसाफ़ खपियो आहे। रतोदेरो में नवदेरो वासी औरत रोशन खातून भुट्टो प्रेस क्लब रतोदेरो में एहतजाज कंदे दाहियो जवाबदार जावेद अबरो मुंहिंजी 12 सालनि जी धीउ इकरा भुट्टो खे स्कूल वेंदे जबरदस्ती अगवा करे वियो हो, जंहिंखे पुलिस 9 महीना गुज़ारण जे बावजूद बाज़ियाब नाहे कराए सघी। उन एएसपी लाड़काणो DIG लाड़काणो ऐं चीफ जस्टिस साकिब निसार खे अपील कंदे चयो त खुदा रा मूं गरीब मिसकीन खे न्याणी वापस कराए मूंसां इंसाफ़ कयो वञे।